अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। भारत ॿीहर पाकिस्तान मथां जंग मरण वारो हो। अमरीकी सदर तस्दीक करे छॾी। सऊदी वली अहद सां गॾु व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त दुनिया जूं 8 वॾियूं जंगियूं रोकियूं आहिनि। पाक भारत जंग रोकराए जेका ॿीहर जंग शुरू थियण वारी हुई, ॿई मुल्क हाणे सुठा क़दम खणी रहिया आहिनि। अमरीका सऊदी अरब के अहम नॉन नेटो इतिहादी मुल्क करार ॾेई छॾियो। सऊदी अरब सां स्ट्रेटेजिक मुआहदे ते सहियूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जे मान में व्हाइट हाउस में आज आणो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सऊदी अरब अॻ खां वधीक महफ़ूज़ आहे। ईरान बि अमरीका सां मुआहदो करणु चाहींदो। के मकवाणी वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जे सिंध दुश्मन हिकु भेरो ॿीहर आइनी तरमीम ज़रिए सूबा ठाहिण जो मुतालबो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सूबा ठाहिण लाइ कानून में तरमीम जी गुंजाइश आहे ऐं करे सघिजे थी। कराची में इन साल 800 अरब रुपया मिलणा हुआ, पर 100 अरब बि नाहिनि मिलिया। मुस्तफ़ा कमाल वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी अॻु में चवंदी हुई त ज़रई टैक्स न लॻणु घुरिजे। IMF ज़रई टैक्स लॻाइण जो चयो त सदर ऐलान करे छॾियो। खातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी जे अबू ज़ैबी में आर्ट नुमाइश में शिरकत। आसफा भुट्टो कल्चर एंड टूरिज्म खाते जिन अमलदारनि सां मुलाक़ात बि कई। खातून अव्वल पारां आलमी मयार जे गैलरियुनि में नुमाइश जो मुआयनो। आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त आर्ट मुआशरनि विच में लाॻापन खे हथी वठाइण में किरदार अदा करे थो। आज़ाद कश्मीर जे अरिड़हं रुकनी काबीना पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। क़ाइम मक़ाम सदर आज़ाद कश्मीर चौधरी लतीफ़ अकबर काबीना खे हलफ़ खणायो। नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौर ऐं ॿियनि जी शिरकत। खिरपुरनाथन छह वेझो ॿिनि धारदार रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 20 खां वधीक ज़ख़्मी। दादू खां खिरपुरनाथन छह वेंदड़ ॼाणियनि जी कोस्टर जो तेज़ रफ़्तार ट्रालर सां टकरु। हादसे में मन फ़क़ीर मंगणहार ऐं बरकत मंगणहार मौक़े ते फौत। औरतनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। कैन छह वेझो इंडस हाईवे ते ॿिए हादसे में ट्रैक्टर ट्राली ड्राइवर हयाती विञाए वेठो। कोट रजपुर भरिसां डंपर ऐं ट्रैक्टर ट्राली में टकर। सदाकत भंगर फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कंबर में घरू अणबणता वॾे भाउ नंढे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शहर जे बरकत शाहपाड़े में राशिद गोपांग बेदर्दी सां क़तल। पुलिस जवाबदार अज़हर गोपांग खे मौक़े ते गिरफ़्तार करे वरितो।